बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं हैं लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जिन जमाली साहब अस्सलाम वालेकुम ऐं रमज़ान जूं अव्हां खे लख लख वाधायूं हुजनि ऐं असांखे हिन वक़्तु जेके टीवी स्क्रीन ते बि ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि असीं वाधायूं ॾियणु चाहियूं था छो त हीउ बाबरकत महीनो ज़ाहिरा शुरू थी चुको आहे। सभु रोज़ा रखनि पिया, अलाह साईं जी इबादत बि कनि पिया, पर ख़ैर गॾोगॾु जेके हीउ कम आहिनि दुनियावी उहे बि जारी आहिनि। तो सभ खां पहिरियों जेके कुझु ख़बरूं आहिनि असीं शामिलु कंदासीं त नाज़रीन मुल्क में सियासी गैर यकीनी वारी सूरत हाल हिन वक़्त ताईं बरक़रार आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त PTI चेयरमैन जेके अॻूणा वज़ीर आज़म बि आहिनि इमरान ख़ान साहब, उन्हनि जी 7 केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत त मंज़ूर थी चुकी आहे, पर पेशन जो सिलसिलो जेको आहे अञा ताईं जारी आहे ऐं ख़बर नाहे त अॻिते जी PTI जी हिकमत अमली चऊं या ईंदड़ ॾींहंनि में छा थियणु वञे पियो सियासी मैदान में। छो त हिकु तरफ़ असीं इहो बि ॾिसी रहिया आहियूं, तव्हां काल्ह ई ॿुधो हूंदो जेको घरू वज़ीर आहिनि असांजा राणा सनाउल्लाह साहब, उन्हनि हिकु बयानु जारी कयो आहे। बयानु आहे या धमकी आहे ख़बर नाहे, उहो वधीक जमाली साहब ई उन ते रोशनी विझी सघंदा। उहे चवनि था त को हिकु ई बचंदो, या इमरान ख़ान माइनस थींदो या असां थींदासीं, जॾहिं त PTI जे तरफ़ां जेके चेयरमैन आहिनि इमरान ख़ान साहब उहे चवनि था त रहण त असां ॿिन्ही घुर्जे। ऐं ॿिए तरफ़ ही ॿियो मामिलो जेको गुज़िरियल हफ़्ते साम्हूं आयो आहे त पंजाब ऐं KP में जेके इलेक्शन्स थियण वञनि पिया उनजी जेकी ख़बर आहे असांखे फ्रंट पेज में जमाली साहब ऑलरेडी पंहिंजे तज्ज़ियनि में इहो ॿुधाए छॾियो हुयो त उन्हनि खे ही इलेक्शन्स थींदे नज़र कोन अचनि था। सो सभ खां पहिरियों इन ते ई शुरूआति कंदासीं। जमाली साहब, छा ही सियासी पार्टीज़ हाणे हिक ॿिए खे धमकियूं ॾियणु लॻियूं आहिनि? ॾिसो, सियासत में इहो माहौल बहरहाल काफ़ी आहे पुराणो ऐं सियासतदान लफ़्ज़ी हिक ॿिए ते गोलाबारी कंदा रहिया आहिनि, पर हिन दफ़े बेसिकली जेकी असां पहिरियों बि चयोसीं ऐं अफ़सोस बि थींदो आहे त जेकी बदतेज़ीबी, बदज़बानी ऐं इख़लाक़ियात खां किरियल ज़बान जेकी इस्तेमालु PTI जे चढ़ण खां पोइ थी आहे, इन खां अॻु में बहरहाल पाकिस्तान में इन क़िस्म जो एॾो वॾो माहौल कान हो। यकीनन कॾहिं को हिकु अधु को उहो बि नंढी सतह जो जेको लीडर हूंदो हो उहो लफ़्ज़ी ईअं गोलाबारी कंदा हुया, जंहिंजी वरी पोइ जेके मर्कज़ी क़यादतूं हूंदियूं उहे उन ते माफ़ी तलाफ़ी बि कंदियूं हुयूं ऐं मामला जेके आहिनि सुठे ऐं सुहिणे अंदाज़ सां, सियासी अंदाज़ सां, ॾिसो सियासत त करणी आहे न, ज़ाहिर आहे कॾहिं का पार्टी हुकूमत में हूंदी, कॾहिं का ॿी हूंदी। सियासत करणु त सभिनी जो हक़ आहे, आज़ादी सां सियासत करणु, पर हीअ जेकी हाणे जेको हिकिड़ो ताफ़ुन फैलिजी वियो आहे मां सम्झां थो सियासत में, ऐं जंहिंजी बदबू जेको आहे उहो हींअर पूरे मुआशिरे ताईं जेको आहे फैलिजी चुकी आहे। इमरान ख़ान जी तव्हां जेकॾहिं अॼु बि तव्हां ज़बान ॾिसो, कल्ह जेको उन जलसे में तक़रीर कई आहे त कूड़ ॻाल्हाइणु ऐं एॾी महारत सां ई माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे। यानी तव्हां ॾिसो त ऐलाननि चयईं त मूं ते 80 खां 86 केस आहिनि, हाणे 7 केसनि में ज़मानत थी रही आहे ऐं हुकूमत पंजाब लिखी ॾिनो 6-7 ई केस आहिनि, पर एॾी महारत सां हिन कूड़ ॻाल्हायो त मुंहिंजे ख़िलाफ़ु मुक़दमनि जी सेंचुरी थियण वारी आहे ऐं जेको आहे 86 केस दाख़िल थी चुका आहिनि। अल्टीमेटली तव्हां गवर्नमेंट जी रिपोर्ट जेकी कोर्ट्स में पेश थी उहा ॾिसी छॾी त सच ऐं कूड़ में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु हो। अहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान जी हर ॻाल्हि में कूड़ जेको आहे उहो एतिरो घणो हूंदो आहे जो माण्हू उन में सच ॻोल्हणु वेहे त उनखे कुझु न मिलंदो आहे ऐं पोइ उनखे उहो कूड़ जेको आहे उहो सच लॻणु लॻंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हिन जेके धमकियूं ॾिनियूं, हाणे राना सनाउल्लाह बि ज़ाहिर आहे काउंटर वार कयो आहे उन लैंग्वेज जो, पर सियासत में ईअं न थियणु घुरिजे। ॾिसो, सियासत हर माण्हू जो हक़ु आहे, आइनी उनजो हक़ु आहे, उनखे पंहिंजे आइनी हक़ खे इस्तेमालु कंदे पाण खे जहिड़े बि तरीक़े सां वणे सियासत करे, गार गंद न करे। हे माण्हुनि जी फैमिलियुनि ताईं, औरतुनि ताईं गारियूं था ॾियनि, पोइ माण्हू मजबूर था थी वञनि उनजे रिएक्शन में। अच्छा, तव्हां सम्झो था राणा सनाउल्लाह जेको बयान ॾिनो आहे उहो बि इमरान ख़ान जे रिएक्शन आहे उनजो। कहिड़े बि लीडर जी तव्हां बयानबाज़ी ॾिसो न, चाहे उहो हमाद अज़हर जो तव्हां कुझु ॾींहं अॻु में जी जेकी मीडिया टॉक पियो करे उहो तव्हां ॿुधी वठो, लैंग्वेज, ज़बान, जुमला, अलाए कहिड़ी नस्ल जा माण्हू आहिनि। सियासत में तमामु शिदत पसंदी तमामु घणी वधी वई आहे ज़बानुनि जे हवाले सां, जुमला तव्हांखे ॿिए जे बारे में ॻाल्हाईंदव त ॾिसो पोइ अल्टीमेटली रिएक्शन ईंदो। केतिरो तामुल कंदो माण्हू, केतिरो बर्दाश्त कंदो इन्हनि मामलनि खे। ज़ाहिर आहे उनजो हू जवाबु ॾींदा जेकॾहिं तव्हां कंहिंसां धमकियूं ॾींदा या कंहिंजी ज़ातियात ते ईंदा, या मरियम नवाज़ जी जेकी बि हुनजी लीडर आहे उनजे बारे में तव्हां जॾहिं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा या कुझु बि कंदा। ॾिसो न, जेकॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ख़िलाफ़ु को लफ़्ज़ ॻाल्हाईंदो हो त सिंध में उनजो रिएक्शन ईंदो हुयो, पंजाब जे मुल्क जे ॿियनि हिसनि में उनजो रिएक्शन ईंदो हो, माण्हुनि जे तरफ़ां ईंदो हो। ज़ाहिर आहे उनजी फॉलोअरशिप आहे। पर हुननि राणा सनाउल्लाह जे इन स्टेटमेंट ख़िलाफ़ जेको आहे हिकु पिटीशन दायर करे छॾी आहे कोर्ट में।
ॾिसो पिटिशन त कोर्ट त हुननि खे मां जीअं पहिरियों चयो त रेविडेंट वांगुरु स्टे बि ॾेई रही आहे ऐं उन्हनि खे बेनिफिट बि ॾेई रही आहे। इहे ई अदालतूं आहिनि, माज़ी में असां न ॾिठो आहे त कंहिंखे हिननि इन तरीक़े जा रिलीफ ॾिना आहिनि जो घर वेठे जेको आहे एफिडेविट बि जेकॾहिं कूड़ा सबमिट कयूं त इग्नोर करे छॾियूं। यानी अदालत में कूड़ो सर्टिफिकेट कूड़ो एफिडेविट फाइल करण जो यानी साबित जुर्म जंहिंखे चइजे उन ते बि अदालत चयो त एॾा न ठीकु आहे। यानी जमाई साहब पीटीआई खे जंहिं तरफ़ां जंहिं इदारे तरफ़ां रिलीफ मिले थो त हिन मतिलबु इहो आहे त हू इदारो उन्हनि खे सपोर्ट करे रहियो आहे बैकग्राउंड ते। ॾिसो हिन वक़्तु जजनि जी जेको बॉडी लैंग्वेज आहे, जेके उन्हनि जा फ़ैसिला आहिनि, जेको उन्हनि जा रिमार्क्स आहिनि, उहे त साफ़ नज़र अची रहिया आहिनि। न त हुननि जो सिर्फ़ु झुकाव न आहे पीटीआई जी तरफ़, बल्कि हू पीटीआई जी पार्टी बणियल लॻी रहिया आहिनि त कहिड़े तरीक़े सां बि बसि हिननि खे जेको आहे रिलीफ मिली सघे। इन ई इमरान ख़ान जी हुकूमत में, पंजाब हुकूमत में, इहा ई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, इहे ई हाई कोर्ट्स ऑफ लाहौर ऐं इस्लामाबाद जूं मुतअद्दिद फ़ैसिला हुया त बलदियाती चूंडूं छो नथियूं थियनि। 90 ॾींहंनि जो टाइम हूंदो आहे बलदियाती चूंडुनि जो। जी 3.5 साल पौणा 4 साल हिते बलदियाती इलेक्शन कान थिया, पर इहा ई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, इहे ई हाई कोर्ट्स वात बंदि करे वेठियूं। त तव्हांखे नज़र ईंदो आहे, न त असां को बेवकूफ़ न आहियूं जो जजनि ते जेके उन मनसफ़ ते वेठा हुजनि उन्हनि ते इन क़िस्म जी तनक़ीद कयूं। वजह इहा आहे जो मजबूर थी वेंदो आहे माण्हू, जॾहिं चवंदा न बर्दाश्त जी लेवल ख़तमु थी वञे ऐं तव्हांखे नज़र अचे त हीअ जज न रहिया आहिनि, कंहिं जमात जा वर्कर बणिजी विया आहिनि, त पोइ मजबूर थींदो आहे त माण्हू चवंदो आहे यार ठीकु आहे हाणे भला केतिरनि खे तव्हां सज़ाऊं ॾींदो, पोइ माण्हू ॻाल्हाइणु शुरू कंदा आहिनि। सो इन्हनि पार्टी जो एंड तव्हांखे छा नज़र अचे थो? हाणे इलेक्शन्स बि थियण वारा आहिनि ऐं वरी ॿिए तरफ़ ई जेकी नई ख़बर साम्हूं अची वई आहे त पंजाब ऐं केपी में जेके इलेक्शन्स थियण वञनि पिया उहे मुलतवी थी विया। तव्हां ऑलरेडी इन शइ जे लाइ जो ज़िक्र करे चुका आहियो, तव्हांखे थींदे नज़र न पिया अचनि, त हीउ छा मामिलो आहे? हाणे ॾिसो बेंच वरी 29 रुकनी वरी बेंच ठही वई आहे सुप्रीम कोर्ट जी। उहो ई चीफ जस्टिस आहे, उहे जेके पसंदीदा जज अथसि मुनीब ऐं उहा बि सुप्रीम कोर्ट में जेको आहे दाख़िल थी वई पिटिशन उन बाबति। छा बि कनि, अदालत फ़ैसिलो ॾेई छॾे, कुझु बि कान थींदो। मां हिन जजनि खे त रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां घटि में घटि पंहिंजी न त हिन सुप्रीम कोर्ट जी इज़त जी ख़्यालु रखी छॾियो त जंहिं क़िस्म जी तव्हां बेंचूं ठाहे ऐं फिक्स बेंच जंहिंखे चइजे त उहो ठाहे ऐं सोचो था त डिसीजन ॾींदासीं, कोई अमल न कंदो तव्हांजे फ़ैसिलनि ते। तव्हां पंहिंजी बि बेइज़ती था करायो, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी बि बेइज़ती था करायो। हे जेको वणेनि फ़ैसिलो ॾियनि, मां चवंदो अॼु बि इलेक्शन कान थींदी फ़िलहालु। हाणे मसइलो इहो आहे त तव्हांखे मुल्क जे इदारनि खे न्यूट्रल करण जे लाइ, बावकार करण जे लाइ उहा कहिड़ी हिकमत अमली बणाइणी पवंदी। हाणे तव्हांखे मूंखे त ईअं महसूसु थी रहियो आहे त हाणे आइन में तरमीम थींदी थ्रू पार्लियामेंट, इन जजनि जे करेक्टर, इन जजनि जी प्रॉपर्टी। छो जो ॾिसो जेके बि हिन मुल्क में कानून ठाहिया आहिनि, चाहे उहे एंटी करप्शन लॉज़ आहिनि, नैब लॉज़ आहिनि, FIA लॉज़ आहिनि, उन मां इहे जज बची वेंदा आहिनि। ऐं हिननि जी जेकी औलादुनि जी जेकी हींअर अचनि थियूं ट्रीज़ अचे थी प्रॉपर्टीज़ जी, ऐं उहो त इहे छो जो इस्तस्ना हासिल आहे हिननि खे न, त छो इस्तस्ना हासिल हुजे हिननि खे? छो जो हीअ बि पब्लिक जा नौकर आहिनि न, पब्लिक जे पघार जेकी टैक्स आहे उन मां पघार वठी रहिया आहिनि न। उन जा इहे गाॾियूं जेके हिननि वटि आहिनि जिते सायरन लॻाया ऐं जज हलंदा आहिनि, हिननि जे लाइ रोड रस्ता ख़ाली थींदा आहिनि, त इहे पब्लिक मनी आहे न जेकी हिननि खे मिली रही आहे। त हिननि खे इस्तस्ना छाजी आहे? छो हुजे हिननि खे इस्तस्ना? इस्तस्ना कोई आम माण्हू थोरी आहिनि जो कॾहिं पब्लिक पोस्ट होल्ड न कई आहे, कॾहिं सरकारी उहिदे ते न वेठा आहिनि, त वेठा ई ऑलरेडी सरकारी उहिदे ते, सरकार जे ख़र्च ते पली रहिया आहिनि। त पोइ इन्हनि जो छो न थींदो एहतिसाब? त मां हुकूमत जेकी वेठी आहे इनखे पार्लियामेंटेरियन खे चवंदुमि त भई तव्हां पंहिंजो हिकिड़ो कानून पास कयो त जेके बि जज आहिनि, जेके बि हिन में जर्नल बि आहिनि, असां इहो नथा चऊं त रुगो जजनि जे लाइ हुजे, जेको बि सरकार जे उहिदे ते पब्लिक पोस्ट या गवर्नमेंट पोस्ट ते वेठल माण्हू आहे, उन जे एहतिसाब जो बराबरी जी बुनियाद ते एहतिसाब जो तरीक़ेकार ते थियणु घुरिजे। ईअं नथो थी सघे त तव्हां सियासी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो तरीक़ोकार करे छॾियो आहे, जेके सिविलियन वीचारा सरकारी अफ़सर आहिनि उन लाइ हिकिड़ो तरीक़ेकार आहे, ऐं ॿियनि ताक़तवारनि महिरबानी करे सभिनी जे लाइ कानून खे बराबरि करे छॾियो। त कहिड़े तरीक़े सां इहो कानून सभिनी, जेकॾहिं कंहिं बि जॻह ते को ग़लति शइ थी रही आहे त उनखे टैकल करण जो कानून जेको आहे सभिनी जे लाइ बराबरि हुजे। अहिड़े तरीक़े सां हिन जजनि जी तव्हां जेकर हिस्ट्री खणो, तव्हांखे यादि हूंदो पहिरियों डॉन जेको आहे चवराईंदो हुयो, चौधरी इफ्तिखार जो पुटु अरसलान जेको आहे हिन शहर में, हिन मुल्क में, उन छा न कयो, छा कंहिंखे ख़बर कान्हे? अहिड़े तरीक़े सां हाणे जेके हिननि जजनि जे पुटनि जा किसा अचनि था, मां नथो चवां त तहक़ीक़ात खां अॻु में असां हुन ते कोई एलिगेशन लॻायूं, पर जेके बि इल्ज़ामात साम्हूं आया आहिनि, एटलीस्ट को अहिड़ो फोरम त हुजे न जेको हिननि खे इन्वेस्टिगेट करे। अहिड़ो को फोरम त हुजे न जेको हा चए त बाबा हीअ असांजी जुडिक्शन आहे, हीअ नैब जी जुडिक्शन आहे, हीअ FIA जुडिक्शन आहे। CJP साहब हाणे थोरो कंसर्न त ज़ाहिर कनि था न, जेके रीसेंटली ऑडियोज़ वग़ैरह लीक थियूं आहिनि उन ते थोरो कंसर्न ज़ाहिर करणु लॻा आहिनि ऐं कुझु न कुझु मुंहिंजे ख़्याल में बैक ते हली रहियो आहे। ॾिसो मां चवंदो न, इहो अल्टीमेटली इहो प्रेशर अवामी थींदो,
अच्छा छो जो ही जज जेके आहिनि जेको हिननि जो हिन वक़्तु रोल नज़र आयो आहे गुज़िरियल 6 महीना 8 महीननि खां ॾाढो अफ़सोसनाक आहे। यानी हिकु त सुप्रीम कोर्ट मुंहिंजी नज़र में अपीलेंट कोर्ट आहे, इनखे हर मामले में टंग हणाइणी न घुरिजे, जो कमी न आहे। जॾहिं हेठि प्रोसेस मां थी तव्हां वटि को केस अचे उन खां पोइ जेको वणे तव्हां फ़ैसिलो कयो, पर हर मामले में कंहिंमें सो मोटो खणी छॾंदा, कंहिंमें पंहिंजी बेंच ठाहे छॾंदा, वरी साॻा उहे जज ठाहींदा जिते वॾा वॾा एलिगेशन आहिनि, जंहिंजूं खुलेआम ऑडियोज़ अची चुकियूं आहिनि, वरी उन्हनि इंपॉर्टेंट बेंचिस में वरी उन्हनि ई जजनि खे रखंदा, त तव्हांजी बदनियती वाज़े थींदी आहे त तव्हां इंसाफ़ जे उन मनसफ़ ते वेठा आहियो, तव्हां छो था अहिड़ो पोर्ट्रेट कयो जेकॾहिं तव्हांजे दिलि में चोर न आहे ऐं तव्हांखे आइन ऐं कानून जे मुताबिक़ जेकी बुक तव्हांखे ॾिनल आहे पार्लियामेंट जे तरफ़ां, उन आइन ऐं कानून जे तहत जेकॾहिं तव्हांखे को फ़ैसिलो ॾियणो आहे त पोइ इहो छो त हिन बेंच में इहे ई जज ज़रूरी आहिनि, भई हेॾा ॿिया जज बि आहिनि। जमाली साहब हाणे ही जेकी सूरत हाल ठही वई आहे, असीं हिकु तरफ़ ॾिठोसीं जेकी तारीख़ूं मिलियल हुयूं पंजाब ऐं केपी में जेके चूंडूं थियण वञनि पियूं त उहे मुलतवी थी वियूं, ऐं इमरान ख़ान जेको आहे कालो की तक़रीर में जेकी लाहौर में उन्हनि जलसो कयो मीनार पाकिस्तान ते, हिकु त ख़ैर उन्हनि जे जलसे में केतिरा माण्हू आया उन ते बि अलॻि हिकिड़ी कॉन्ट्रोवर्सी हले पई सोशल मीडिया ते, को कहिड़ियूं पिक्चर्स ॾेखारे पियो त को कहिड़ियूं पिक्चर्स ॾेखारे पियो, के घटि माण्हू ॾेखारनि पिया त के PTI पाण जेको आहे वधि माण्हू ॾेखारे पई। सो बहरहाल उन ते त असीं ख़ैर एतिरो कोन तबसरो कयूं था, पर आउं इहो तव्हांखे सम्झणु चाहियां थी त कालो की तक़रीर में इमरान ख़ान चयो आहे त हिननि खे ख़ौफ़ आहे त इमरान ख़ान इक़्तिदार में अची वेंदो, इन जे करे हिननि इलेक्शन्स खे जेको आहे मुलतवी करे छॾियो आहे। इमरान ख़ान जमाली साहब एतिरा कॉन्फिडेंट छो आहिनि त हू हिन इलेक्शन में जेकॾहिं कंटेस्ट कंदा त खटी वेंदा? ॾिसो, इमरान ख़ान बि पंहिंजी जाइ ते ठीकु आहे, जॾहिं मुल्क में महांगाई हुजे ऐं लॉन्ग मार्च थिया हुआ उन बुनियाद ते त हिन मुल्क मां महांगाई जो ख़ात्मो कंदासीं न, त ज़ाहिर आहे तव्हां पब्लिक परसेप्शन ठाहियो, पब्लिक जो हिकिड़ो ज़हन ठाहियो, ऐं इन में को शक न आहे त पोणा 4 साल में इमरान ख़ान जी जेकी कारकर्दगी हिन जो अवामी सतह ते त सफ़ायो थी चुको हुयो, घिटी घिटी में ऐं जॻह जॻह ते तव्हां ॾिसो त अवाम हिन खां बेज़ार थी चुको आहे ऐं दुआऊं करे रहियो त हिन जी हुकूमत वञे। पर सवालु उहो ईंदो त वरी जेकी ॿी हुकूमत आई त छा उहा अवाम खे रिलीफ ॾियण में कामयाबु थी, उन अवाम खे शयूं सस्तियूं ॾिनियूं पंहिंजे वाइदे जे मुताबिक़? ॾिसो, मां इन करे चवंदो आहियां तव्हां अहिड़ा वाइदा कंदा छो आहियो तव्हां उहा पूरा न करे सघो? तव्हां क़ौम खे सही ॿुधाए सही तरीक़े सां वोट वठो न, तव्हांखे मिले या न मिले। सही ॻाल्हि आहे। हाणे कूड़ ॻाल्हाए तव्हां वोट हासिल कंदा आहियो, जॾहिं तव्हां कूड़ ॻाल्हाए वोट हासिल कंदा आहियो ऐं उहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि त इहे इम्पॉसिबल आहिनि, नामुमकिन आहिनि, नथियूं थी सघनि। असां हिते पंहिंजे प्रोग्राम में बार बार चवंदासीं त हुकूमत कंहिंजी बि अची वञे इहे शयूं सस्तियूं न थींदियूं, इहा महांगाई अञा वधंदी, नामुमकिन हुई। छो जो थोरो बि जेकॾहिं नज़र अची रहियो हो त कहिड़ो अहिड़ो फार्मूलो आहे जंहिंजे तहत ई सस्ती करे सघंदा, नामुमकिन आहे न हिकिड़ी ॻाल्हि। पर हिननि लॉन्ग मार्च कया, चाहे वो फज़ल अमान साहब कया, बिलावल भुट्टे साहब कया या मुस्लिम लीग, ऐं मोटिव महांगाई खे ख़ात्मो करणो आहे महांगाई जो। हाणे उहो तव्हां हिकिड़ी बहरहाल पब्लिक सां हिकु वाइदो कयो, ज़बान कई, साफ़ वाइदा ख़िलाफ़ी नज़र उहो पूरो न थियो। त इहा इहो हिकिड़ो नेचुरल अमल आहे त जॾहिं तव्हां पूरो न कंदा त पोइ अवाम में हुनजो रिएक्शन ख़िलाफ़ी ईंदो न। त हाणे अवाम जेको महांगाई जी चक्की में हिन वक़्तु पिसियल आहे, चाहे उहो खाइण पीअण जी शयुनि जे हवाले सां हुजे, बिजली जे बिलनि जे हवाले सां हुजे, गैस जे बिलनि जे हवाले सां हुजे, या एवरीथिंग टैक्सिस जे हवाले सां हुजे, जेको कुझु बि आहे अवाम परेशान आहे। त अवाम जॾहिं परेशान हूंदो त अल्टीमेटली कवड़ किथे कढंदो? हुकूमत हूंदी, नेचुरल ॻाल्हि आहे। हाणे जेको आहे इमरान ख़ान खे इहो त एडवांटेज आहे। ऐं हीउ जेको फितनो आहे जंहिंजो नालो इमरान ख़ान आहे, हिनखे कुझु ट्विटर ते मूं कैंपेन ॾिठी हिकिड़ी हले पई त हीउ दज्जाले असगर टाइप जो फितनो आहे, ऐं इन फितने जो मक़सदु इहो हूंदो आहे त हीउ जेतिरो वणे कूड़ ॻाल्हाए, जेके हिन जे शहर में मुब्तला माण्हू हूंदा आहिनि उहे हिनखे सचो सम्झंदा। यानी हिन जेतिरा कूड़ क़ौम सां ॻाल्हाया आहिनि, नून लीग, पीपल्स पार्टी, मौलाना, इन्हनि सभिनी जे कूड़नि खे तव्हां हिकिड़ी तरफ़ बि करे छॾियो त हिन जे कूड़नि जे मुक़ाबले में 1% बि न आहिनि। पर जीअं हिन पंहिंजे शहर में माण्हुनि खे कूड़ियूं तकरीरूं करे मुब्तला करे ऐं हिकिड़ो माहौल ठाहियलु आहे, ऐं 30 सालनि खां जेके ऑलरेडी हुकूमतूं कंदा रहिया उन्हनि जो हिकिड़ो परसेप्शन जेको आहे अवाम में ऑलरेडी एतिरो बहितरु न आहे। जेके ख़ासि तौर ते तव्हांजा जेके ओवरसीज़ ॿाहिरि वियल आहिनि, उन्हनि जो मक़सदु, उन्हनि जो मसइलो छा आहे? उनजो मक़सदु हिकिड़ो सिंपल आहे। हिकु त उन्हनि खे सियासत में किथे न किथे मौक़ो खपे, को अपॉर्चुनिटी खपंदी आहे। ॿियो जेको आहे, जॾहिं हितां हू विया आहिनि त हुननि हिते जेके माज़ी में जॾहिं हू रहिया ऐं पाण में विढ़ंदा रहिया त उन्हनि जा कैरेक्टर्स ॾिठल आहिनि। हाणे हुननि जो हिकिड़ो ज़हन ठहियलु आहे टीं क़ुवत जे लाइ त बाबा हीउ जेको टियों माण्हू आयो इहो कुझु बहितरु करे रहियो हुयो। पोणा 4 साल ताईं जॾहिं हुन बहितरु न कयो त सॼे मुल्क जे कुंड कुंड मां आवाज़ उथी रही, पर हिकदमि जंहिं तरीक़े सां हू वियो ऐं वरी ही साॻा माण्हू अची विया, इतां
कन्फर्ट्रेशन थी सही था चओ। हाणे हिकिड़ी नफ़रत उहा जेकी हिनखे हटाइण जी बुनियाद ते हिकिड़े ग्रोह में पैदा थी ॿी जेकी महांगाई जी सूरत में हिकिड़ो तूफ़ान त आयल आहे न हाणे कहिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे असां चऊं त हीअ सस्ती आहे, महंगाई अवाम जे फैक्टर हथ आहे में या ही इलेक्शन कमीशन जेके दावा करे पई उन्हनि फंड्स न आहिनि ऐं हू कराए नथा सघनि या उन्हनि खे असीर न हिन पॉलिटिकल पार्टियुनि जे लाइ त इहो तव्हां जेको सवाल पुछो त हुनखे छो एतिरो यकीन आहे उहो खटंदो सही आहे ॻाल्हि आहे। उहो सवाल जो ही जवाबु हुयो हाणे जेकॾहिं तव्हां कानूनी ऐं इलेक्शन कराइण जे इंतिज़ामनि जे हवाले सां पुछी रहिया आहियो त ॾिसो उहो त ज़ाहिर आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो कमु आहे ऐं हक़ीक़त आहे मां ज़ाती तौर ते ॿिनि शयुनि जो क़ाइल आहियां त तव्हां 60-70 अरब रुपयो हीअं 3 महीननि में भरियो भई पैसा त हिन मुल्क जा ई वेंदा न इन ई अवाम जा वेंदा न इन ई पैसा टैक्सनि जा वेंदा न वरी 60-70 अरब रुपयो पीटीआई चवंदी तव्हां वटि पीएसएल जे लाइ पैसा आहिनि हर शइ जे लाइ पैसा अथव ऐं इलेक्शन कराइण जे लाइ तव्हां वटि पैसा न आहिनि हिननि खे इहो ई अकुल कान्हे सम्झ कान्हे त पीएसएल जा जेके पैसा पीएसएल जॾहिं मैच थींदा आहिनि त उन सां हुकूमत पाकिस्तान जे फंड जो ऐं हिननि जो तालुक़ु न हूंदो आहे हुकूमत सिर्फ़ु हुननि खे सिक्योरिटी ॾींदी आहे ठीकु आहे त इहे मां चवंदा नी पाण जनरली टारगेट कनि पिया न त तव्हां जे लाइ हर शइ जे लाइ पिया आहिनि पर सम्झंदी आहे क्रिकेट अहम शइ जे लाइ छो न आहिनि त हिननि पाकिस्तान खे बि एक्चुअल क्रिकेट जो ग्राउंड सम्झी रखियो आहे त जॾहिं वणे टेस्ट मैच खेॾनि ऐं जॾहिं वणे T20 खेॾनि न त मसइलो हे मुल्क आहे जेको क्रिकेट जो ग्राउंड कान्हे जो तव्हां 2 ॾींहंनि में सुभाणे जे मैच में हीअं करे छॾींदा त वरी राति वारे नाइट मैच में हीअं करे छॾींदा ईअं न आहे मुल्क आहे हिते मसइलो इहो आहे त तव्हां 3 महीननि में सपोज़ मां चवां थो सुप्रीम कोर्ट वरी ऑर्डर थी करे छॾे बहरहाल इलेक्शन त वरी बि कान थींदा भले ऑर्डर करे छॾे अॻिले महीने जा त 60-70 अरब रुपयो जो तव्हांजो इहो अख़राजात आहे जेको हिन मुल्क ऐं क़ौम इन ई ग़रीब क़ौम जो जंहिंजे लाइ असां रड़ियूं करे रहिया आहियूं त उन्हनि खे रिलीफ न मिली रहियो आहे इहे वेंदा वरी 3 महीननि खां पोइ अक्टूबर में जेको आहे 4 महीननि खां पोइ इलेक्शन आहे त वरी इहे साॻियो प्रोसेस यानी पाकिस्तान जी जेकी मशीनरी आहे इंतिज़ामिया आहे पैसो आहे उहो सॼो छा हिन इलेक्शन जे इर्द गिर्द घुमे त तॾहिं त पोइ अवाम खे रिलीफ कान मिली रहियो आहे न इहे 60-70 अरब जो मतिलबु वरी 60-70 अरब 140 खां 50 अरब रुपयो तव्हां लॻाए छॾींदा इलेक्शन ते 140 खां 50 अरब रुपए तव्हां छो नथा लॻाए सघो त के हॉस्पिटल ठाहे छॾियो के यूनिवर्सिटी ठाहे छॾियो को ॿारनि खे तालीम ॾियो को शयूं सस्तियूं करे छॾियो को मैकेनिज़म त ठाहिनि न को तरीक़ेकार त न ठाहिनि बसि हर वक़्तु यानी की हुन इस्तीफ़ा उन ॾियूं उन खां पोइ घणियूं बाई इलेक्शन्स थियूं वरी उहो अकेलो माण्हू बीठो पर क़ौम जा केतिरा पैसा उन ते ख़र्च थिया इहो कंहिं कॾहिं सोचियो त ही 21 सीटुनि ते जेका आहे 1 मैन शो थी 7 क़ौमी असैम्बली जी सीटुनि ते वञी पाण बीह रहियो लेट्स सी भले खटी बि वियो त चवंदो पर उन सीटुनि जे इलेक्शन्स ते उहे सूबाई इलेक्शन्स थिया जेके हिननि पहिरियों इस्तीफ़ा ॾिना उन खां पोइ वरी इहे क़ौमी थिया गवर्नमेंट जो केतिरो पैसो ख़र्च थियो केतिरा वसीला इस्तेमालु थिया केतिरी मैन पावर उन में लॻी इन जो अहसासु आहे कंहिंखे त तव्हां यानी की बसि तव्हां जेसिताईं खटंदव न बसि 2 सीटुनि तां इस्तीफ़ा ॾेई वरी चवंदो त बार हिन ते इलेक्शन थींदा रहनि हिकु कुकड़नि जो हुननि जो हिन वक़्तु इमरान ख़ान जो इहो वारो बयानियो त जेको आहे तव्हां जीअं अहिड़े क़िस्म जा बयान अचनि था त तव्हांजे लाइ हर शइ जे लाइ पैसो आहे इलेक्शन जे लाइ न आहे तव्हांखे यानी इमरान ख़ान खां ख़ौफ़ आहे ऐं ॿिए तरफ़ असीं ॾिसूं त इमरान ख़ान जेके टैक्टिक्स इस्तेमालु करे पियो माण्हुनि खे अट्रैक्ट करण लाइ खोड़ जेके यूट्यूबर्स आहिनि जंहिंजी मिलियंस में सब्सक्राइबर्स आहिनि हू उन्हनि सां मुलाक़ात कनि था ऐं सिंपैथी चऊं या एम्पैथी हासिलु कनि था वरी उन्हनि खे सपोर्ट कनि था हाईलाइट कनि था त उन सां बि घणो असरु पवे थो त इन में छा तव्हां सम्झो था त ॿियनि सियासी पार्टीज़ खे नुक़सानु कंहिं न कंहिं हवाले सां ज़रूरु पहुची रहियो आहे ॾिसो इहे जेके यूट्यूबर्स आहिनि इहे पंहिंजे सब्सक्राइबर जे बुनियाद ते इमरान ख़ान जे जेके बैक एंड ते वेठल माण्हू आहिनि आका आहिनि या उनजा फाइनेंसर आहिनि उन्हनि खां पैसा वठंदा इन में का लिकियल छपियल हाणे ॻाल्हि न रही आहे ऐं इहो उन्हनि जो हक़ु आहे पैसा कमाए रहिया आहिनि मूंखे उन में को न आहे त मां चवां थो छो करे रहिया आहिनि ठीकु आहे उहो उन्हनि जो हक़ु आहे थो कनि सुवालु आहे हिन माण्हू जो त ही पंहिंजे इन्हनि यूट्यूबरनि खे ॿुधाईंदो त पोणा 4 साल जॾहिं हुकूमत में एज़ वज़ीर आज़म त हिन कयो छा हिन मुल्क में यूट्यूबर्स हुजनि या सेलिब्रिटीज़ हुजनि उनजो असर न पवंदो अवाम ते कोई असर सेलिब्रिटीज़ बि पैसा पाए तव्हां सेलिब्रिटी खे का साइन वठो तव्हां खां पैसा वठंदा हाणे इहा का लिकल छपियल ॻाल्हि आहे मतिलबु सियासी ओपिनियन त को रखी सघे थो न पोइ वरी सियासी जेकॾहिं कंहिं माण्हू खां पैसा न वठंदा त पोइ सियासी फ़ाइदो वठिबो आहे हर जॻह ते किथे न किथे को न को इंट्रस्ट शामिल ज़रूरु हूंदो आहे मां 100% माण्हुनि जी ॻाल्हि नथो करे रहियां पर 70 to 80% माण्हुनि जो रोल आहे ऐं इहो बिज़नेस आहे उन्हनि जो न ज़ाहिर आहे एॾी महिनत करे सेलिब्रिटी थिया आहिनि त उहो मुफ़्त में त काई शिकान कंदा न अहिड़े तरीक़े सां इहे जेके यूट्यूबर्स आहिनि सोशल मीडिया जा एक्टिविस्ट आहिनि उन्हनि इहा पंहिंजी फॉलोअरशिप वीचारनि हेॾी महिनत करे वधाई आहे किथे उन्हनि बूस्टिंग ते पैसा ख़र्च कया हूंदा किथे जेको आहे के ॿिया टैक्टिक्स इस्तेमालु कया हूंदा किथे को अहिड़ो मटीरियल अहिड़ो विधो हूंदो जंहिंजे करे इहो थींदो पर
तव्हां जेकॾहिं हींअर असां नॉमिनल हिकिड़ी ईअं जनरल ॻाल्हि कयूं त को बि मामूली क्लिप जंहिंमें वाहियतपन हुजे ऐं तव्हां सोशल मीडिया ते विझी छॾियो मिलियंस में हुनजी व्यूवरशिप हूंदी न। सही ॻाल्हि आहे। मसइलो व्यूवरशिप छो न हूंदो आहे, मसइलो हूंदो आहे त उन में संजीदगी केतिरी आहे, उन में हक़ीक़त केतिरी आहे, उन में सचाई केतिरी आहे। हिते त मसइलो इहो आहे त माण्हू छो जो चवंदा आहिनि न त ज़ाहिर आहे जहिड़ी क़ौम त अहिड़ा हुक्मरानी मसइला थींदा न। हाणे मुसीबत असां सां इहा ई थी वई आहे जो असांजो मजमूई तौर ते असां मां पाण कोई बि ठीकु कान्हे, यानी हर माण्हू ॿिए खे ग़लति चई रहियो आहे न। जंहिंखे तव्हां ॾिसो, तव्हां उन फ्रूट वारे खे ॾिसो, चाहे इहो सही आहे जंहिं रेट ते उहो फ्रूट विकिणी रहियो आहे, कंहिं सब्जी वारे खे ॾिसो उते पंहिंजे उन ते हले, त असां सभु फॉल्टी थी चुका आहियूं न। ऐं ॿिए ते जेको आहे तनक़ीद करण लाइ असां सफ़ा जेको आहियूं तयारु वेठा हूंदा आहियूं हर वक़्तु ताईं, पंहिंजे चवंदा आहिनि त गिरेबान में कोई बि कान थो ॾिसे। हिते सभिनी सां इहो मसइलो आहे, मां हुजां केरु हुजे, कंहिं न कंहिं ते कंहिं न कंहिं में को इंट्रस्ट आहे ॻाल्हाइण जे बारे में, कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जे बारे में, कंहिंजे हक़ में ॻाल्हाइण जे बारे में, का खीर वारे खां वठी जेको साम्हूं हर सब्जी वारे खां वठी हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो वेस्टेज इंट्रस्ट आहे जंहिंजे करे ही मसइला थी रहिया आहिनि। हाणे हिते असांजो मसइलो इहो आहे त असां हिकिड़ी क़ौम त आहियूं कान, असां फ़िरक़नि में विरायल आहियूं, असां लिसानियत में विरायल आहियूं, असां ज़बान जी तक़सीम में विरायल आहियूं, असां सभु अपॉर्चुनिस्ट बणिजी चुका आहियूं। मुल्क जी क़ौम जी त कंहिंखे फ़िक्र ई कान्हे त असांजी हिन हरकतुनि सां असां वटि ॾिसो न रमज़ान शुरू थींदो आहे त अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में जेको आहे असां रसा ॻोल्हींदा आहियूं त या हुनजी क्वांटिटी घटि करे छॾींदासीं पैसनि जे करे, कंहिं बि शइ में तव्हां ॾिसो क्वांटिटी घटि थी वेंदी, या जेको आहे असां हुनजो रेट पंहिंजी मर्ज़ी सां वधाए छॾींदासीं। हिते इहो ई सिस्टम आहे न। ऐं ॿियनि मुल्कनि में तव्हांखे उल्टो हुनजा जेकॾहिं मज़हबी ॾींहं ईंदा त तव्हांखे हर शइ में सेल डिस्काउंट फलाणो, त इहो फ़र्क़ु थी वियो आहे पाकिस्तान में। ऐं हिकिड़ो असांजी मेंटल लेवल जेको आहे एतिरी हेठि पस्तगी जी सतह ते वञी चुकी आहे जो असां पंहिंजे ईमान खां बि वञी रहिया आहियूं त हीउ जेको बरकतनि जो महीनो आयो आहे, हे अलाह जे तरफ़ां पैकेज आहे मुस्लमाननि जे लाइ त जेतिरियूं दुआऊं घुरो ऐं पंहिंजे लाइ जेके आहिनि पंहिंजा गुनाह बख़्शरायो, पर असां हिन महीने में गुनाह वधाईंदा आहियूं। हाणे मुसीबत इहा आहे त असां में छो जो मां चयो न त अहसासु ख़तमु थी चुको आहे असांजो हर माण्हू जो। ऐं इन सभिनी जो ज़िमेदार जेको मां सम्झां थो न हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट इहा अदलिया ऐं इहा हुकूमत ई आहे, जंहिं पंहिंजी हरकतनि जे करे, जंहिं पंहिंजी करतूतनि जे करे माण्हुनि खे इन नैच ते वठी विया आहिनि त जॾहिं इंसाफ़ जे सभ खां वॾे मसनफ़ ते वेठल जज बेराए सेल आहे त पोइ मां छो न जॾहिं एस्टेब्लिशमेंट जा जेके मुल्क खे वींदड़ आहिनि उहे जॾहिं बेराए सेल जो तख़्तो लॻाए वेठा आहिनि ऐं जॾहिं जंहिंजी मर्ज़ी चवनि थी उनजी हुकूमत ठाराए था छॾनि, त पोइ मां छो न। अहिड़े तरीक़े सां हाणे साफ़त में बि ईअं थी वियो आहे, अहिड़े तरीक़े सां सियासत में बि ईअं थी वियो आहे, हर जॻह ते तव्हां ॾिसो इहा ई पेनिट्रेशन ऐं इहो माहौल आहे। हाणे कंहिं जॻह ते मेरिट जो तसवुर न आहे, कंहिं जॻह ते इंसाफ़ जो तसवुर न आहे, जेको मौक़ो मिले थो जिते हाणे मौक़ो मिले थो मां फ़िलहाल बेनिफिशियरी थी वञा, उन खां पोइ ॾिठो वेंदो जेको थींदो। जमाली साहब, तव्हां महांगाई जी हालत ॾिसो त कीअं हुन महांगाई जेको आहे चेल चिबी करे छॾी आहे। माण्हू मूंखे त सोशल मीडिया ते बि असीं मुख़्तलिफ़ कैंपेन्स ॾिठियूंसीं त आवाम जेको आहे सोचे पई फ्रूट जो बाइकॉट करण जे लाइ, जेकॾहिं फ्रूट वधी थो वञे, जेको वधी बि चुको आहे ऑलमोस्ट, त उनखे हू ख़रीद करणु बंदि कनि। त छा अहिड़ा फ़ैसिला या अहिड़ी मज़हमत जेकॾहिं आवाम जे पारां अचे थी त उन सां को फ़र्क़ु पवजणु वञे थो, या साॻी तव्हां वारी ॻाल्हि आहे तव्हां छा बि करे वठो पर महांगाई जो ख़ात्मो थियणु फ़िलहाल त नामुमकिन आहे? ॾिसो, जेसि ताणी हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु न कंदी न तेसि ताईं इहे मसइला हल न थींदा आहिनि। हाणे कल्ह असां वेठासीं अफ़्तार ते फैमिली में, त मुंहिंजे सहुरो मूंखे ॿुधाए रहियो हो त सदर जे इलाइक़े में जेको फ्रूट्स यानी जितां सेल थींदो आहे इम्प्रेस मार्केट जे भरिसां, उते हिकिड़ो मजिस्ट्रेट अची बीह रहियो, सभिनी गाॾा जेके जिते सेल थींदो आहे फ्रूट, ऐं हुनजा चकर कटे रहियो हुयो मजिस्ट्रेट उहो ई, त उन रेट ते उहा शइ फ़रोख़्त थिए थी या नथी थिए। त इहो हिकिड़ो नंढो मिसाल हो जेको जेको ॿुधी करे मां पंहिंजे सहुरे जी ॻाल्हि, छो जो मां हुनजो आई विटनेस न आहियां, मूंखे हुन ॿुधायो त मूंखे ख़ुशी थी त यार कोई हिकिड़ो भला मजिस्ट्रेट हूंदो, इन जो मतिलबु जेके दिलि में इहो अहसासु हो त यार ही फ्रूट भला ऐं 50 माण्हुनि खे ई सस्तो ॾियण में कामयाबु थी वञा। हाणे जेकॾहिं सभु माण्हू पंहिंजो ज़हन इहो ठाहे छॾनि जेके मशीनरी जो हिसो आहिनि गवर्नमेंट जी, जंहिंजो इहो कमु आहे, त मां इहो न चवां त तव्हां 100% माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघो था, एटलीस्ट 50% माण्हुनि खे ज़रूरु रिलीफ मिली वेंदो। बेसिकली नियत डिपेंड थी करे। हाणे हू हिकिड़े नंढे इलाइक़े, हालांकि हुन वटि वॾी डिवीजन हूंदी,
पर वो हिकिड़े नंढड़े इलाइक़े में जिते 100 गाॾा हूंदा 200 हूंदा 50 हूंदा मूंखे ख़बर न आहे, पर हुन फोकसली जेको आहे उन इर्द गिर्द घुमंदो रहियो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हुनजा ॿिया ऑफिसर उनजे मातहत अहिड़े ॿियो इलाइक़ो सिलेक्ट करे को टियों इलाइक़ो सिलेक्ट करे ऐं वरी अहिड़े तरीक़े सां सॼी सिंध में या सॼे मुल्क में अहिड़े तरीक़े सां करे त यकीनन माण्हुनि खे रिलीफ मिली सघे थो। पर हिननि निभागनि जी नियत ई न हूंदी आहे न, मुसीबत इहा आहे जिते वरी पोइ असांखे कावड़ बि ईंदी आहे। पर पोइ हुकूमत ॾिसो सस्ते अटे जहिड़ा प्रोग्राम्स ॾिसूं जीअं हाणे बिस जे ज़रिए संद हुकूमत पैसा ॾिए पई, त छा इहे साराइण जोगा अमल आहिनि या पेट्रोल ते जेकी सब्सिडी असीं पहिरियों बि डिस्कस करे चुका आहियूं, पर काफ़ी एक्सपर्ट्स जो चवणु आहे या जेके शऊर रखनि था उहे चवनि था त इहे हल न आहे मसइलनि जो। ॾिसो मां बि इन शइ जे हक़ में न आहियां, पर छो जो माण्हू एतिरा परेशान आहिनि त उन्हनि खे ॾिसो हिकिड़ो तव्हांखे ठाहिणो पवंदो आहे हिकिड़ो फौरी रिलीफ, हिकिड़ो लॉन्ग टर्म पॉलिसी। अॼु बि वज़ीर आज़म साहब पहुतो मां जेको बि सस्तो अटो मुफ़्त अटो या बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़ाती तौर ते कंहिंजे बि प्रोजेक्ट जे ख़िलाफ़ न हूंदो आहियां, त ठीकु आहे छो जो इमीडिएट तव्हांखे महीने में कुझु पैसा था मिली वञनि, माण्हुनि जो घर हली थो वञे, बहरहाल ठीकु आहे। पर लॉन्ग टर्म पॉलिसियूं ज़रूरु ठाहिणु घुरिजनि। लॉन्ग टर्म पॉलिसियुनि में तव्हांखे पंहिंजी मईशत खे बहितर करिणो आहे, जो सभ खां वॾो तव्हांजो टास्क आहे। तव्हांखे पंहिंजी एग्रीकल्चर ते सभ खां वॾी तवजह ॾियणी आहे, छो जो इहे ॿ कंपोनेंट जेके आहिनि उहे मुल्कनि जूं तरक़ियूं ॾियण जा कंपोनेंट आहिनि। पॉलिटिकली गड़बड़ पई हलंदी, इस्टेब्लिशमेंट जूं साज़िशूं पयूं हलंदियूं, इन अदलिया जूं साज़िशूं पयूं हलंदियूं, पर जेकॾहिं तव्हांखे मुल्क खे तरक़ी ॾियणी आहे त इहे ॿ वॾा कंपोनेंट आहिनि जेके मईशत तव्हांजी इंडस्ट्रीज़ आहे, ॿियो तव्हांजी एग्रीकल्चर आहे, जंहिं ते असां डिपेंड करे रहिया आहियूं। ख़ासि तौर ते असां एग्रीकल्चर मुल्क आहियूं त असां एग्रीकल्चर ते सभ खां वधीक डिपेंड प्रोडक्टिविटी असांजी त हाणे इहे शयूं आहिनि जंहिंजे लाइ तव्हांजूं पॉलिसियूं एतिरी मज़बूत हुजणु घुरिजनि जो तव्हांजी प्रोडक्शन जी लेवल एतिरी थी वञे जो तव्हांखे इम्पोर्ट तमामु घटि करणी पए ऐं तव्हांजी एक्सपोर्ट तमामु वधी वञे। अच्छा, उहो हर फील्ड में वधे, चाहे उहो एग्रीकल्चर जे हवाले सां आहे, उन में बि तव्हांखे जीअं मिसाल जे तौर ते असां बसि अफ़सोस न कोई न त असां कणिक ॿाहिरां पिया घुरायूं, खंडु ॿाहिरां पिया घुरायूं, खाइण पीअण जूं शयूं ॿाहिरां घुरायूं था, दालूं ॿाहिरां था घुरायूं। मूंखे अफ़सोस थींदो आहे त असां पंहिंजे मुल्क में इहे शयूं छो आख़िर न करे रहिया आहियूं। हाणे जेको थोरो सो हिकिड़ो मां सम्झां थो जेको उमेद नज़र अची रही आहे, हूअं त ॿार मुस्लमान आहियूं, असांखे कॾहिं बि मायूस न थियणु घुरिजे ऐं हमेशह होप रखणु घुरिजे सुठे जी। त जेकॾहिं ईरान सऊदी अरब ऐं हीअ मसइला हल थी विया आहिनि ऐं उनखां पोइ एक्चुअल आहे असांजी ट्रेड, जेकॾहिं असांजी ट्रेड ईरान सां खुली थी वञे इज़ीली त ईरान सां जेकॾहिं असांजी ट्रेड खुली थी वञे, जीअं हाणे रशिया जो ॿुधाइनि था त फ्यूल जो हिकिड़ो जहाज़ पहुचण वारो आहे, अहिड़े तरीक़े सां ट्रेड आहे असल शइ। असां ते जेको बर्डन आहे सभ खां वधीक जेके बिलियन ऑफ डॉलर तव्हांजा वञी रहिया आहिनि उहे ट्रेड जी मद में वञी रहिया आहिनि, जॾहिं तव्हां शयूं इम्पोर्ट करे रहिया आहियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे सस्तियूं शयूं ट्रेड जे लाइ ईज़ी ईरान खां या रशिया खां मिली सघनि थियूं त पोइ तव्हांजी मां सम्झां थो त जेकी स्टेबिलिटी आहे मुल्क जी उहा तमामु अॻिते वेंदी। हींअर असां सां मुसीबत इहा ई आहे त हर माण्हू रोईंदो आहे त असांखे वटि टीटी ॾियण जा पैसा न आहिनि ऐं जेको आहे असांजो पोर्ट ते माल रुकियो पियो आहे। हा, इहो जेको क्राइसिस, इहो ज़हनी क्राइसिस हूंदो आहे जेको हिन बिज़नेसमैन खे मिलंदो आहे ऐं उन सां जेको आहे उहो अञा टेंशन में पंहिंजो जेको बिज़नेस आहे उनजो बिज़नेस डाउन थियणु शुरू थी वेंदो आहे, जेको लॉन्ग टर्म असांखे वॾो नुक़सानु पहुचाईंदो। शॉर्ट टर्म भले तव्हांखे नज़र न ईंदो हुजे, पर जेकॾहिं का हिकिड़ी रिसाइकल के बिज़नेस जी रुक बि आहे त वरी उनखे स्टार्ट करण में वॾो टाइम लॻंदो आहे। त असांजी सभिनी जी इहा कोशिशि हुजणु घुरिजे त इहा जेकी बिज़नेस जी साइकिलिंग आहे इन खे डिस्टर्ब न थियणु ॾिनो वञे। सियासत भली हलंदी रहे, साज़िशूं भले हलंदियूं रहनि, पर बिज़नेस जो जेको रिसाइकलिंग सिस्टम आहे उनखे डिस्टेबलाइज़ न थियणु ॾिनो वञे, छो जो हिन वक़्तु जेको मुल्क में माहौल आहे उहो एतिरो ख़राबु नज़र अची रहियो आहे ऐं इन में उहे कुझु बिज़नेसमैन जेके पॉलिटिक्स में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे बि मां चई रहियो आहियां त ज़ाहिर आहे ॾिसो पोइ उहे डिस्टर्ब थींदा, पोइ वरी उहे रड़ियूं कंदा आहिनि त असांजो बिज़नेस तबाह थी वियो न। तव्हां सियासत में पहुचो ई छो था, तव्हां कंहिं न कंहिंखे बैकग्राउंड ते वेही फंडिंग कंदा आहियो, तव्हां कंहिं न कंहिं सां तव्हांजा लिंक्स हूंदा आहिनि, उनजे करे तव्हां रुपए जी फ्लक्चुएशन कराईंदा आहियो, उनजे करे तव्हां डॉलर जी फ्लक्चुएशन कराईंदा आहियो, उनजे करे तव्हां स्टॉक जी फ्लक्चुएशन कराईंदा आहियो। ॼट कोई बि कान्हे हिते, सभु जे सभु अथव। त मां उन बिज़नेसमैननि खे बि चवंदुसि त उहे महिरबानी करे पंहिंजे बिज़नेस खे तवजह ॾियनि त उहे इन शयुनि मां बची वेंदा। सियासत में जॾहिं इन्वॉल्व थींदा पोइ उन्हनि जो बिज़नेस डिस्टर्ब थींदो, पोइ रड़ियूं न कनि, पोइ हीअं मुल्क ज़ाहिर आहे अल्टीमेटली इन बिज़नेस ज़ाहिर उन ते सवाल उथंदा। जमाली साहब, ॿी ख़बर इहा आहे त जेकी पेट्रोल सब्सिडी जो ऐलान थियो हुयो त इन ते कुझु ख़बरूं इहे साम्हूं आयूं आहिनि त IMF जेकी आहे उहा डिटेल्स वधीक घुरे पई पंहिंजी मौजूदा हुकूमत खां, त छा पोयां का गड़बड़ हले पई IMF खे को इन शइ ते एतिराज़ आहे? ॾिसो, IMF खे एतिराज़ सिंपल आहे, अकुल जी ॻाल्हि ऐं सम्झण जी ॻाल्हि आहे त चाइना पाकिस्तान खे बार बार एतिरा पैसा छो ॾेई रहियो आहे।
ऐं हो बाइफर्केशन घुरी रहियो आहे त टोटल पैसा जेको इमरान ख़ान ॾिनो, मां सम्झां थो मुल्क सां सभ खां वॾी गद्दारी इहा हुई। जेकॾहिं इन ते मूंखां को पुछे त इन ते कहिड़ो केस ट्रायल थियणु घुरिजे इमरान ख़ान ते, त मां चवंदुसि इहो सीपेक ते जेको ख़र्च जी जेको हिननि बाइफर्केशन जेको फंड्स जी हुई उहा IMF जे हवाले कई हुई, उन ते ट्रायल थियणु घुरिजे। छो जो मूंखे यादि आहे कुझु चाइनीज़ जा प्रोजेक्ट आहे, शायदि मां वाहिद पाकिस्तानीज़ जेके इहे वठी विया हुआ, जेके हिननि जा इहे प्रोजेक्ट हुआ इलेक्ट्रिसिटी जा। मां रक़म नथो ॿुधायां क़ौम खे, छो जो हुननि मना कयो हुयो त हीअ केतिरे जा प्रोजेक्ट आहिनि ऐं केतिरे साल में पूरा थींदा, पर उहे प्रोजेक्ट अहिड़ा प्रोजेक्ट आहे जिते मां एतिरो चई सघां थो त बिलियंस ऑफ डॉलर जी जेको आहे इन्वेस्टमेंट पाकिस्तान में हली रही आहे हुननि जी। ऐं हुननि जी शर्त पाकिस्तान सां इहा हुई त इहा जेकी इन्वेस्टमेंट जी जेकी फिगर्स आहिनि या जेके बाइफर्केशन्स आहिनि उहे तव्हां कंहिं ॿिए मुल्क सां शेयर न कंदा। हर मुल्क जो ॾिसो न पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ख़ारजा पॉलिसी आहे। हिननि IMF खे ॾिना आहिनि पूरा कागज़ दस्तावेज़ जेके लिकल प्रोजेक्ट हुया असांजे मुल्क में, ऐं हे जेको असांजा कुझु प्रोजेक्ट हाणे डिले थिया आहिनि, जंहिंमें ॿुधाए थो छॾियां तव्हांखे त ख़ासि तौर ते सर्कुलर रेलवे जो प्रोजेक्ट जंहिंमें ताख़ीर थी रही आहे, ऐं कुझु वॾा रोड थियणा हुआ बलूचिस्तान खां कराची ताईं, ऐं वरी बलूचिस्तान खां KP ताईं, ऐं वरी बलूचिस्तान खां पंजाब ताईं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको KT बंदर वारो इलाइक़ो, उते वॾी चाइनीज़ जी इन्वेस्टमेंट थियणी हुई। उहे सभु प्रोजेक्ट सुस्त रवि बंदि न थिया आहिनि, पर सुस्त रवि जो शिकार थी विया हिननि जे हिन डेटा ॾियण सां। हाणे ज़ाहिर आहे अमेरिका या चाइना उन्हनि खे इहा हो त भई जेकॾहिं चाइनीज़ जी हिते पाकिस्तान त फ्यूचर में असांजे हथ मां निकिरी वेंदो। ऐं पाकिस्तान हिकु एटमी मुल्क आहे, इस्लामी एटमी मुल्क आहे, उहो कीअं चाहींदो अमेरिका, बरतानिया या यूरोप त उहो असांजे हथ मां सफ़ा निकिरी आहे हिन ब्लॉक में जेको आहे हलियो वञे। त इहे जेके इंटरनेशनल गेम्स हुआ उन में जेको असांखे सभ खां वॾो नुक़सानु पहुचायो आहे, इहे न इमरान ख़ान ॿुधायो आहे। बेसिकली हिननि खे अंदाज़ो न हो त इन सीपेक जा जेके मनसूबा, जेके इन जा इन्वेस्टमेंट जा जेके तरीक़ा हुआ चाइना जा, उहे तमामु अंदरून खाना हुआ जेके हिननि मंज़र आम ते आणे छॾिया आहिनि। ऐं उन ते हुन वर्किंग जे करे पाकिस्तान खे जेके तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि, इहे बेसिकली इन करे थी रहियूं आहिनि त हू पाकिस्तान ते इंटरनल दबाव विझी रहिया आहिनि त हीअ चाइना जी जेकी इन्वेस्टमेंट हेतिरी थी चुकी आहे, इन जी वापसी जो जेको आहे तव्हां असांखे उहो तरीक़ेकार ॿुधाए, उहो त को तरीक़ेकार आहे ई कान। चाइना सां त अमेरिका खे तमामु घणो मसइलो ई आहे न। हाणे रिसेंटली तव्हां कांग्रेस में बि ॾिठो हूंदो त हू कीअं सोशल एप्स जेके चाइना पारां ठहनि थियूं उनखे बैन करणु चाहिनि पिया, चवनि था त चाइना जेको आहे डेटा चोरी करे थो। हालांकि असांखे खोड़ रिकॉर्ड जेको आहे अमरीकी सोशल एप्स जहिड़ा मिलनि था जिन में डेटा जेको आहे वरी आसानी सां हुननि जी रसाई आहे उन ते। ॾिसो हर मुल्क चाहींदो आहे त दुनिया जी मईशत ते उहो सभ खां वधीक ताक़तवर थिए, ठीकु आहे न। हर मुल्क जी कोशिशि आहे। अहिड़े तरीक़े सां को वक़्तु हो जो अमेरिका जो हिन दुनिया ते छायल हुयो ऐं सॼी दुनिया जो चौधरी बणियल हुयो। ज़ाहिर आहे हमेशह जे लाइ त कोई बि न हूंदो आहे न। वक़्तु हाणे वक़्तु अहिड़ो आयो आहे जो दुनिया जी मईशत ते चाइना छायल आहे, त अमेरिका खे पंहिंजी ग्रिप कमज़ोर थींदी नज़र अची रही आहे। छो जो हू त हर दुनिया जे मुल्क खे इहो चवंदो हो न त तव्हांखे सिक्योरिटी खपे त मां ॾींदुसि, उनजे बदिले में उन्हनि जा वसीलनि ते क़ाबिज़ थींदो आहे, उनजा पैसा खाई वेंदो आहे, खणी वेंदो आहे, ज़ोरी फुरे वेंदो आहे। ऐं अक्सर मुस्लिम मुल्कनि सां त उन ईअं ई कयो आहे न, त उनजा वसीला उनजा ज़ोर ज़बरदस्ती सां जंग जी बुनियाद ते या जीअं बि कब्ज़ो करे। त कुवैत जो मिसाल आहे, इराक़, ऐं इहे सभु तव्हांजे साम्हूं आहिनि। अफ़गानिस्तान जितां वणेव त जितां छा छा न खणी वियो। हाणे उनखे टक्कर पहिरियों चाइना लॻो पियो सिर्फ़ु पंहिंजी मईशत खे बहितर करण में, त हू इन कंट्रोवर्सी में न पियो अचणु चाहे। अहिड़े तरीक़े सां रशिया जी बि उन वक़्तु इहा पोज़ीशन न हुई सोवियत यूनियन थियण खां पोइ जो हू अमेरिका सां टक्कर खणी सघिया न। वक़्त जे हिसाब सां शयूं तब्दील थी वियूं आहिनि। वक़्त जे हिसाब सां हाणे रशिया जेको आहे इन पोज़ीशन में अची चुको आहे जो हो चए थो ठीकु आहे जंग अचे त जंग करणी आहे त जंग करे। अहिड़े तरीक़े सां हाणे सॼी दुनिया जी मईशत ते कंट्रोल खां पोइ चाइना बि जेको आहे उहो अखियूं ॾेखारणु शुरू कयूं आहिनि त तुंहिंजी छाजी सिक्योरिटी, असां हिन ख़िते में असां पाण मौजूदु आहियूं। त हाणे इहे जेके इशूज़ आहिनि, इहे इन इशूज़ में अमेरिका हुजे या बरतानिया हुजे, उनखे पाकिस्तान जहिड़े मुल्क जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ख़िते जे जंहिं जॻह ते वाक़िया, मां हिनखे चवंदो आहियां अलाह साईं जी रहमत आहे, नेमत आहे पाकिस्तान। त हीअ जंहिं ख़िते में असां आहियूं, इहो ख़ितो चाहे चाइना हुजे, रशिया हुजे, या होॾे अमेरिका हुजे, बरतानिया हुजे, यूरोप हुजे, उन सभिनी जे लाइ असां कमाल जी जॻह ते मौजूदु आहियूं, जंहिंजे ज़रिए हर जॻह ते एक्सेस बि थी सघे थी। असां वटि पंहिंजी फ़ौज बि आहे, असां वटि पंहिंजी जोग्राफ़ी जॻहूं बि आहिनि, असां वटि जेका एटमी ताक़त बि आहे। त
त इहे शयूं जेके आहिनि इहे उन्हनि खे ख़बर आहे त इहे फ्यूचर जेको आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कालमी जंग छिड़े थी त उन में पाकिस्तान जो हिकिड़ो तमामु वॾो रोल हूंदो। पाकिस्तान वटि जेकी टेक्नोलॉजी आहे जेकॾहिं पाकिस्तान चाहींदो त अमेरिका जा जेके हिते वेझड़ाप में कुझु आहिनि चई था त उहो उन्हनि खे जेको आहे फारिग करणु को मसइलो ई कान हूंदो। त हाणे अमेरिका खे बि ऐं यूरोप उन्हनि खे ख़बर आई आहे त पाकिस्तान जी इंपोर्टेंस छा आहे। अहिड़े तरीक़े सां जेके अरब कंट्रीज़ आहिनि सची ॻाल्हि इहा आहे, मां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां त इहे कॾहिं बि न चाहींदा आहिनि त असां माली मज़बूत थियूं। अच्छा, हिननि जो हिकिड़ी थिंकिंग ज़रूरु आहे, छो जो हिननि खे इहा ख़बर आहे त जेकॾहिं अल्टीमेटली ऐं ख़ासि तौर ते सऊदी अरब ऐं जी ॻाल्हि थो कयां त हिननि खे इहा ख़बर आहे त जेकॾहिं मकी ऐं मदीने ते कंहिं बुरी नज़र विधी त इहो पाकिस्तान सभ खां अॻु में हूंदो जेको रिएक्ट कंदो। इन करे हीअ असांजी हेल्प कंदा रहंदा ज़रूरु आहिनि, पर उन जी लेवल एतिरी हूंदी आहे जंहिंखे चवंदा आहिनि त माण्हू खे ज़िंदा रहणु ॾिनो वञे, साह खणणु ॾिनो वञे, इकोनॉमी मज़बूत न थियणु ॾिनी वञे। छो जो जेकॾहिं असांजी पंहिंजी इकोनॉमी मज़बूत थी वञे त हिननि माज़ी ॾिठल आहिनि त इहो पाकिस्तान हो जंहिंजे लाइ सऊदी अरब जा माण्हू इंतज़ारु कंदा हुआ त हितां जेके आहिनि इहे हज करण ऐं उमिरे करण लाइ माण्हू ईंदा, खाइण पीअण जूं शयूं खणी ईंदा, असांखे मिलंदी। सऊदी अरब जी इहा हालत जेकी ग्राउंड रियलिटी आहे। अहिड़े तरीक़े सां यूएई जे बारे में सभिनी खे ख़बर आहे त यूएई छा हो। ही अयूब ख़ान जे इंतज़ार में वेठा हूंदा जेके शेख आहे दुबई जा, मुलाक़ात जे लाइ, मुलाक़ात जो हुननि खे टाइम कान मिलंदो हुयो। हुननि पंहिंजा मुल्क ठाहे छॾिया, हुननि पंहिंजे मुल्क सां वफ़ादारी कई, हुननि पंहिंजे मुल्क जे आवाम सां वफ़ादारी कई। असांजा मुल्क जेकॾहिं ठहियल हिकिड़ो ऐं ताक़तवर मुल्क जेकॾहिं बर्बादु थियो त हिन में असांजी एस्टेब्लिशमेंट जो अथव, असांजी अदलिया जो अथव, असांजे पॉलिटिशियन जो अथव। सियासी ख़बर इहा शामिल कंदा हलंदासीं त सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब जेको आहे ख़त लिखियो आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे, ऐं जंहिंखे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हुन ख़त खे PTI जी जो प्रेस रिलीज़ करार ॾिनो आहे। ये ॻाल्हि त ठीकु आहे त सदर अलवी जो त इहो कम ई कान हो जो वज़ीर आज़म खे काफ़ी टारगेट ते आहे हिन वक़्तु अलवी खे त ॾिसो हाणे हुनजो टाइम पूरो आहे 2-4 महीननि में, ऐं इन में त कोई शक ई न आहे त उहो हुनजो बदबूदार हिकिड़ो वर्कर हुयो PTI जो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त डिफेंस जे हल्के में बीहे पियो त हिकिड़ी घिटी में जेकॾहिं पाणी बीठो त हुन घिटी में ई बोट हलाए जेको आहे हुन घिटी में, यानी ड्रामेबाज़ी में PTI जो चवंदा आहिनि न को सानी कान्हे, यानी इमरान ख़ान जी। अच्छा, इहे सभु लीडरनि जी ॻाल्हि थो कयां। हिकिड़ो ढकण चोर जेको आहे उहो जेको आलमगीर हूंदो हुयो त उहो मुख़्तलिफ़ जॻहनि जा ढकण चोरी करे ऐं ॿियनि जॻहनि ते बीहारे वॾी पब्लिसिटी ऐं गटर जे अंदरि बीही करे जेको आहे ड्रामेबाज़ी, मां इहा ड्रामेबाज़ी हिन शहर ॾिठल आहे हिन मुल्क में। जहिड़े तरीक़े सां हितां जी मिसाल ॾेई रहियो आहियां अहिड़े तरीक़े सां ॿियनि सूबनि में बि ईअं आहिनि। ही जेकी PTI न इहा पार्टी आहे ड्रामेबाज़नि जी पार्टी, कूड़नि जी पार्टी। ऐं हिननि अवाम खे छो जो कूड़ पसंदि आहे, असांजी अवाम खे एंटरटेनमेंट पसंदि आहे। जेकॾहिं तव्हां त उनखे सच ॿुधाईंदव या ॻाल्हाईंदव त उहो तव्हांजे ख़िलाफ़ थी वेंदा, चवंदा न न इहो त सफ़ाई विकामल साफ़ी आहे, लिफ़ाफ़ो साफ़ी आहे, फलाणे जो। असांजी सोच इहा थी चुकी आहे जो असांखे कूड़ वणंदो आहे। जेतिरो इमरान ख़ान कूड़ ॻाल्हाईंदो, जेतिरो PTI जा लीडर कूड़ ॻाल्हाईंदा, हम चवंदा इहे सच आहिनि। छो जो असांखे बहसियत क़ौम असांखे कूड़ ते यकीन अचणु शुरू थी वियो आहे। सच न असां ॿुधणु चाहींदा आहियूं, न पसंदि कंदा आहियूं। ठीकु आहे त कूड़ ऐं ड्रामो जेको आहे असांजी आवाम खे ॾिसणु पसंदि आहे। सो बहरहाल ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं त कहिड़ी सियासी पार्टी जो बयानियो जेको आहे खटे थो या आवाम जो दिलि खटे थो। सो बहरहाल मुलाक़ात थींदी सुभाणे। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।